अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यहबु लिमन यशाअ इनासा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र क़द अफ़लह मन तज़क्का इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। शुक्र तम करो ये बितन वाला शुक्र प्यार अंदर ही जगह मोर्चे में ठान जोरा ओ आज बोले एहतराम सोलंग जिगोड़ जा दोस्त हो मुसलमान बहरो रब पाक जा तवासा गुनहगारन नैबदारन बदकारन जे मथा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब साईं इन सर्दीअ वारे मौसम में इन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। जिन वीचारनि हेॾो ख़र्च कयो आहे प्रोग्राम रखायो आहे शल रब साईं उन्हनि जे इन ख़र्च खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हे जेके वीचारा मिस्कीन ग़रीब सॼो ॾींहुं महिनतूं मज़दूरियूं तकलीफ़ां करे वरी हिन दिलबर जे कचहरीअ में टाइम कढी आया न रब साईं शल इन्हनि जे वेहण खे बि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हे कुरान पाक जूं महफ़िलियूं मजलिसूं ज़िंदगी आहे त इंसान जे नसीब में आहिनि जॾहिं यारो हलियो थो वञे त काई ख़बर न आहे का अॼु मन अब नंढा ॿार खे बस ग़रीबनि जा ॿार त भले दड़को जो न पर पैसे वारे जा त पोइ कुझु न चओ छो त वरी पैसे वारे जे कंध ते कावड़ बीठी अथव गरीब खे दॿ दॿ ॾीबी त मिड़े चुप कंदो चवंदो यार वाकई सही था चवनि क़ुरान पाक जो वाइदो अल्लाह सही शल समूरनि जे हिन हाज़िरीअ खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हालात अहिड़ी थी वई आहे
जो ॼण त हिन ज़िंदगीअ में जीअण तो माण्हू हथ खणी बीठो। हर कोई ईअं थो चवे त रब ॼण पाण वटि घुराए, पाण वटि घुराए, पाण वटि घुराए। न कंहिंजे दिल में रहम रहियो आहे, न का बाज रही आहे, न अदब एहतराम रहियो आहे, न शनास रही आहे, न दीद रही आहे। मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां, जॾहिं नंढड़ा हुयासीं लटड़ा मेरा हा पर यार अंदर त अशा हुया। जॾहिं ॿार नंढड़ो हूंदो आहे तॾहिं लटा मेरा हूंदा आहिनि पर अंदर उनजी दिल साफ़ हूंदी आहे, उनजो अंदर अशो हूंदो आहे। हाणे जॾहिं वॾा थियासीं लटा त अशा हल पर दिल कटिजी कारी थी वई। लटो अशो आहे, उजरो आहे, सफ़ाई आहे, अंदर सॼो भरियो पियो आहे, को बि कंहिंजे भले में न आहे। कंहिं अजीब लफ़्ज़ चया त नंढे हूंदे हर को किरण न ॾींदो हो, चवंदो मतां किरी पियो नड़ो खणी वठे। नंढे हूंदे को किरण न पियो ॾे, वॾे हूंदे को पेर खोड़ण नथो ॾे। सिंधी सम्झंदा? वॾे हूंदे को पेर खोड़ण नथो ॾे। हुनजे पेरनि कढण में आ, हो हुनजे पेरनि कढण में आ, हो हुनजे पेरनि कढण में आ। कोई नथो चवे त फलाणे जो घर सुकून में छो आहे, फलाणे जा बच्चा ख़ुशि छो आहिनि, फलाणो मालदार छो आहे, फलाणे जे बच्चनि खे नौकरी छो आहे, फलाणे जी जॻह भली छो आहे, फलाणे खे लटा अशा छो आहिनि, फलाणे जो नालो छो आहे। कोई बि इन ॻाल्हि में ख़ुशि आहे। अबो आहे त बच्चनि खां बेज़ार आहे, बच्चा आहिनि त अबे खां बेज़ार आहिनि। अंबड़ा त बचड़ा नथा वणनि, बचड़ा आहिनि त अंबड़ नथी वणे। चाचो आ त भाइटनि खे दुश्मन थो सम्झे, भाइट आहिनि त चाचे खे दुश्मन था सम्झनि। मामो आ त भाणेजनि सां ठहण जे लाइ तयार कोन्हे, भाणेजा आहिनि त मामनि सां ॻाल्हाइण ऐं भत बिरादर खाइण जे लाइ तयार न आहिनि। वॾनि जूं नसीहतूं ॿुधंदा हुआसीं, दिलि ठरी पवंदी हुई। हाणे त को वॾनि जे अॻियां उन सां वेही को कचहरी करण जे लाइ तयार न आहे। दिलि कटिजी वई, कारी थी वई। ॻोठ में हिक ॿिए ते छपर हूंदा हुआसीं, चल न कंहिंखे तकलीफ़ पहुचे सॼो ॻोठ टुटंदो, अदा तूं ॻणती न कर, असां जहिड़ा वेठा आहियूं, तोखे जानी माली मदद खपे त असां आहियूं, तूं ग़म न कजांइ। इहे ॾुख सुख जवाननि ते अची वेंदा आहिनि। हाणे कंहिंखे तकलीफ़ थी अचे त ख़ुशि था थियूं, होटलनि ते वेही करे ॻाल्हियूं था कयूं, ओताकनि ते वेही ॻाल्हियूं था कयूं, फलाणे खे रब लोड़ायो थी, नियत हीअं फलाणो लोड़े थो, फलाणो लोड़े थो। ईअं नथा सोचूं त रब जे तरफ़ खां अॼु हुनखे आहे, मथां सुभाणे हिनखे थिए। महबूब साईं जेके असांखे ॻाल्हियूं सेखारियूं, सम्झायूं, समूरनि खां पुठी ॾिनी बीठा। तव्हां अॼु अख़बार में पढ़ियो हूंदो, ग़ालिबन ज़िले नवाबशाह जो किस्सो आहे। सॻे भाउ सॻी भेण जे लाश खे साड़े मारे चुको। जॾहिं जांच थी, छोकिरे ॿुधायो त मुंहिंजा भेण सां नाजाइज़ लाॻापा। अल्लाह अकबर, अल्लाह। कंहिंसां? सॻी भेण सां नाजाइज़ मुंहिंजा लाॻापा। पोइ मुंहिंजी भेण चयो त मां अबे जन खे ॿुधायां थी, अम्मा जन खे ॻाल्हि ॿुधायां थी, ॻाल्हि खुलण जे भव खां मां भेण खे मारे छॾियो। महीनो बि न थियो हूंदो, तव्हां पंजाब जे धरतीअ ते ॾिठो, भाउ भेण जो वॾो निकाह थियो, दौल तमाम थिया, पावतूं थियूं, भाउ जी शादी सॻी भेण सां। अञा हिन धरतीअ ते जीऊं,
अञा इन धरती ते रब जे साम्हूं वेही करे झोला झलियूं त असांखे माफ़ कर। कश्मीर जे धरती ते ॾिठो त कलूर थी विया। साढे 4 साल जी न्याणी जेको पाण भी औलाद वारो आहे, बचड़न वारो आहे, कुछ भी रहम न रहियो। बस पोइ हिन जे करे रहम कई थो अचे। हिकु कलामुल्लाह अथसि, ॿियो रोज़े पाक में मिठड़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि टियों के अथसि नेक बाना जेके रोवन सिथा पिया सजदन में तहजुद में, मन उन्हनि जे रोवण जे करे बचाव थिए, न त बचाव थियण जो लाइ कोन रहियो। न इन धरतीअ ते घुमण जहिड़ा रहिया आहियूं, न दुआ घुरण जहिड़ा रहिया आहियूं। गैर मुस्लिम खिले थो वाणियो ॾेढ बागड़ी खिले थो त मिलियो कंहिंखे हो, उहे वञनि काॾे था पिया। कंहिंजो भाती मरे थो पियो, को कंहिंसां वञ के लाइट बंदि करे सघे। कंहिंजो को भाती मरे थो त उन भातीअ जंहिंखे तकलीफ़ आहे, को बि उन सां मदद करण जे लाइ तयार न आहे। कंहिं ग़रीब वटि नियाणियुनि जा अशा मथा थी विया, पर कंहिंखे रहम नथो अचे त मिसकीन आहे, ग़रीब आहे, पोइ बि पंहिंजो आहे, नियाणियूं को वठण जे लाइ तयार कोन्हे। को ग़रीब सां मिठी माइटी करण जे लाइ तयार कोन्हे। हर को यतीम जे माल खे खज़ानो सम्झी वेठो आहे, पियो तो यतीमनि खे ईज़ा वॾे, यतीमनि खे लुटे पियो, मिसकीननि सां ॾाढो, ग़रीबनि सां ॾाढो। अल्लाह साईं शल रहम फरमाए, रब करीम शल बाज फरमाए। मां तव्हां जे साम्हूं हिकु आयत जो टुकड़ो पढ़ियो जंहिंमें रब पाक न्याणियुनि जो ज़िक्र फरमायो। यहब लिमन यशाउ इनासा। अल्लाह औलाद वारे मसइले में अवल न्याणियुनि जो ज़िक्र कयो आहे, पोइ पुटनि जो ज़िक्र कयो आहे। ॿी आयत जो मां तव्हां जे साम्हूं आयत पढ़ी, रब फरमायो खटी उहो वियो, कामयाब उहो थी वियो जे पंहिंजो पाण खे नाजाइज़ हरामनि कमनि खां पाक रखियो। अख खे पाक रखियईं, ज़बान खे पाक रखियईं, हथ खे पाक रखियईं, पेट खे, पेरनि खे, हर सॼे जिस्म खे पाण खे ॾोहनि गुनाहनि खां बचायईं त इहो खटी वियो। अॼु मुंहिंजी दिलि चवे थी पई जेकॾहिं तव्हांजो तवजो हूंदो मां अव्हां जे साम्हूं न्याणियुनि जे बारे में कुझु अर्ज़ु रखां। मर्दनि जा हक़ ॿुधाईंदो रहंदो आहियां, पीउ माउ जा हक़ ॿुधाईंदो रहंदो आहियां, पर अॼु दिलि बसि कुदरती इंसान सोचींदो हिकिड़ो आहे, वरी वेह खां पोइ रब बयानु ॿियो कुझु कराए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओ दुनिया वारो, दुनिया तव्हांखे पुटनि जे ॼमण ते मुबारकूं ॾींदी, मिट माइट मुबारकूं ॾींदा, अज़ीज़ करीब मुबारकूं ॾींदा, पर महबूब मुस्तफा करीम संजा लफ़्ज़ मुबारक, ओ दुनिया वारा, न्याणियुनि जे ॼमण ते मां मोहम्मद करीम मुबारकूं ॾिनियूं थो वञा। केरु? महबूब जे मुबारकुनि खां वधीक चओ त काई मुबारक कोन्हे का। ओ न्याणियुनि जे ॼमण ते ख़ुशि थियण वारा, ओ न्याणियुनि जे ॼमण ते शुक्र करण वारा, मुबारक हुजई तोखे आमना जो लाल मुबारकूं ॾिनियूं वियो आहे। कंज न थींदा। मूसा कलीमुल्लाह जी इहा ॻाल्हि लिखी पई आहे। मूसा कलीमुल्लाह रब करीम खां अर्ज़ तो करे, ओ मुंहिंजा रब करीम कीअं ख़बर पवे तूं कंहिं ते राज़ी थियो आहीं।
तुझे रज़ामंदे जी निशानी केड़िया रब फरमायो ओ मुंडा कलीमुल्लाह जंहिंखे न्याणी ॾींदो आहियां या निशानिया त मां उन सां राज़ी थियो छा ॾींदो ओ मुंहिंजा मूसा कलीमुल्लाह जंहिंखे मां न्याणी ॾींदो आहियां सम्झ त मां रब इन सां राज़ी थियो अॼु न्याणियुनि सां नाहक थी न्याणियुनि सां ज़ुल्म थी तॾहिं दिल चयो त मां ॿ टे ॻाल्हियूं ॿ टे अर्ज़ न्याणियुनि जे बारे में कयूं वञा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर शरीयत तोखे मूंखे हे लफ़्ज़ थी सेखारे जेकॾहिं शहर मां तूं शइ वरितियूं आहे ओ वॾड़ो तवज्जो कयो मां वॾड़नि सां ॿ टे ॻाल्हियूं करणु थो चाहियां छोकरा पिया उथंदा छोरा पिया उथंदा न छोरा पहिरियों वेहण में बि ॾाढो ज़ोर ॾींदा त वरी पोइ उथण में बि मां चवंदो आहियां वॾड़ा पंज ई वेठा हुजनि न त अल्हम्दुलिल्लाह दिलि खोले करे अल्लाह जे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाए शरीयत तोखे मूंखे हीअ ॻाल्हि थी सेखारे जेकॾहिं शहर मां तूं मोटी आहीं आदिलपुर न आहीं घोट कीअं आहे बचड़नि जे लाइ जेकॾहिं तूं शइ वरितियूं आहियो अल्लाहु अकबर शरीयत छा थी चवई शुरूआत विराइण में न्याणियुनि खां कजाए भले पुटड़ा भी वेठा थी न्याणियूं भी वेठियूं थी पर जॾहिं शइ विराए त शुरूआत न्याणियुनि खां कजाए छो त ये उॾामक पखी थी अॼु न्याणियूं मौजूद थी सुभाणे उॾामी हली वेंदई बच्चा पुट सदाई तुझे अंगण ते पिया घुमंदा ये उॾामक पखी थी ख़बर ई नथी पए न्याणी कीअं वॾड़ी थी वई पोइ हली वेंदई पोइ इन्हनि पुटनि में पियो विराजाए पर हली न्याणीअ पोइ शुरूआत कर जेकॾहिं पंहिंजे बचड़नि में तूं पैसा तो विराए तभी तोखे मूंखे सीरत जा किताब शरीयत हीअं सेखारे थी पैसनि जी विरासत बि न्याणियुनि खां कजाए कंहिंखां छो पुट ज़ोरीअ खीसे मां बि कढंदो आहे अबे जी कमीस टंगी पई आहे बिना पुछा जे खणंदो न्याणीअ वेचारीअ खे जुरत ई न थींदी आहे जो अबे जे कमीस खे हथ लाए छो त न्याणी नंढे हूंदे खां वठी सम्झंदी आहे मां त ॼण परदे सियाणी आहियां अमड़ खे चवंदी अम्मा अब्बा खां पैसा त वठी ॾे अब्बा खां इहे शइ त वठी ॾे पाण जुरत पुट नंढे हूंदे खां वठी करे पाण खे मालिक सम्झंदो आहे तॾहिं हर शइ जी दावा कंदो आहे मां हे बि मिसाल ॾींदो आहियां जेकॾहिं नंढे पुट खां पुछा कंदे हीअ शइ कंहिंजी आहे पुट चवंदो असांजी आहे न्याणीअ खां पुछा कर न्याणी चवंदई अब्बा जन जी आहे छा अब्बा जन जी आहे असांजी न चवंदे माना समझे थी मां अॼु आहियां सुभाणे हलाए अल्लाहु अकबर ऐं कुदरत सभु वॾड़ा वेठा हो अब्बा भी वेठा हो खोड़ नाना भी नज़र था अचनि था ॾाॾा भी नज़र था अचनि हे भी तव्हांखे तजुर्बो हूंदो अबो जेकॾहिं सफ़र ते हूंदो आहे पुट खे सामान जी ॻणती त अबे खे मां बूट चयो आहे वरितियूं ईंदो अलाए कोन वरितियूं ईंदो अबे खे मां मोबाइल चई अलाए वरितियूं ईंदो अलाए कोन वरितियूं ईंदो अबे खे मां काटन जो वॻो चयो अलाए वरितियूं ईंदो अलाए कोन वरितियूं ईंदो पर नज़र कंदे वीचारी पोयों न्याणी मुसलो विछाए करे रब करीम खे पार तूं कंदई अल्लाह मुंहिंजो अबो सफ़र ते वियो थी रब करीम मुझे अबे जी पारत थी अल्लाह मुझे अबो चारो सफर ते वेती खैर सा वने खैर सा मोटाए जाए ये दुआ ॾियण वारी न्याणी हूंदई यार पुट काथे काथे हूंदो आहे पुट खे पी यादि बि न हूंदो बचड़ो इहा हूंदसि अलाए मुंहिंजो सौदो यादि पवंदो अलाए न पवंदो ओ मुंडा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां वाइज़न में ॿ टे मिसाल ॾींदो रहंदो आहियां
अवा आवाज़ ॿुधंदड़ बियो आलमन सगोरन खां ॿुधंदा बियो मां उन जा मिसाल हीअं नमूने बि ॾींदो आहियां। हिकिड़ो साथी वेचारो मूंखे चवे पियो अब्बासी साहब दुआ घुर रब करीम मूंखे 2-3 न्याणियूं ॾे। छाजी पोइ दुआ घुराए अब्बासी साहब दुआ घुर अल्लाह मूंखे 2-3 न्याणियूं ॾे। मां चयो यार दुनिया वारा पुटनि जे लाइ दुआऊं घुराईंदा आहिनि त मौलवी साहब दुआ घुर रब करीम मूंखे 2-3 पुटड़ा ॾे 4-5 पुटड़ा ॾे। दुनिया पुटनि जे लाइ पई दुआऊं घुराए पर तूं न्याणियुनि जे लाइ पियो तो दुआऊं घुराए। सो लंघने गिरदो नवाज गोड़ जा मुसलमान हुन जे लफ़्ज़नि ते नज़र कयो चए तो अब्बासी साहब मुंहिंजो हे तजुर्बो त मां अकेले पंहिंजे सां ॾिठो आहे जॾहिं अबो वफ़ात करे वेंदो आहे अबे जे वफ़ात करण खां पोइ पुट परे बीठा हूंदा आहिनि पर अबे जे लाश खे चिंबड़ी भाकुर पाए रब खे पार तूं करण वारियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि। का न्याणी अबे के हेॾो चिंबड़ी पई हूंदी का न्याणी अबे के हेॾो चिंबड़ी पई हूंदी का अबे जे हथनि खे पई चुमियूं ॾींदी का अबे जे दाढ़ीअ खे पई चुमियूं ॾींदी का अबे जे चपल खे पई चुमियूं ॾींदी का अबे जे पेशानीअ खे पई चुमियूं ॾींदी का अबे जे गिटनि खे पई चुमियूं ॾींदियूं। न्याणियूं रोई करे अल्लाह खे पार तूं कंदियूं न असांजा रब करीम असांजो मिस्कीन अबो तोड़े आयो आहे असांजो गरीब अबो तोड़े आयो आहे। अल्लाह अकबर यार दुनिया जो दस्तूर आहे जेकॾहिं केॾे न्याणी मेर थी वेंदी आहे दुनिया जो दस्तूर आहे केॾे जेकॾहिं न्याणी मेर थी वेंदी आहे न्याणीअ जे मेर खे मोटाईंदो कोन्हे हया वारो हूंदो आहे इंसान हूंदो आहे त न्याणीअ खे न मोटाईंदो आहे चवंदो आहे ओ न्याणियूं तव्हां मुंहिंजे दरवाज़े ते आहियो हाणे जेका तव्हां ज़बान सां ॻाल्हि कंदियूं मूंखे क़बूल आहे। लाइट अखियुनि खे वठी ॾियारे ये भरे लाइट न तवज्जो अल्लाह अकबर दुनिया जो इंसान जंहिंजे दिल में इंसानियत आहे वो न्याणियुनि जे इलाजनि खे मञींदो आहे दुनिया वारो भी न्याणियुनि जे इलाजनि खे मञे थो पोइ जंहिं इहा नेमत ॾिनी आहे उहो न मञींदो। हो त उहा ई मेहरबान आहे हो त ई रहीम आहे करीम आहे चवे थो साईं जॾहिं मुंहिंजूं न्याणियूं रोई करे मुंहिंजे रब खे पार तूं कंदियूं चवे थो मेंदा त रब करीम मूंसां लेखाई न कंदो। अल्लाह अकबर ॿियो बि हिकिड़ो मां आवाज़नि में मिसाल ॾींदो आहे पुट अबे खां पैसा घुरिया बाबा 100 रुपयो ॾे अबे पुट जंहिं 100 रुपयो घुरियो तंहिंखे 30 रुपया कढी ॾिना 100 रुपयो पुट घुरियो पर अबे 30 रुपया ॾिना न्याणी चवे थी अब्बा पैसा ॾे न्याणीअ जे आॾो खीसो झले बीही रहियो पुट हे खीसो थी जेके वणनी तूं खण अवाए दुनिया पुटनि जे लाइ मरे थी करे थी बैंक बैलेंस पुटनि जे लाइ जायदाद पुटनि जे लाइ ज़मीन पुटनि जे लाइ पुट तोखो 100 तो घुरे त 30 तो ॾेसि न्याणी तोखो पैसा थी घुरे त न्याणी जाॾो खीसो झले बि थो रहे उन जा अजीब जुमला चवे थो मूंखे यकीन आहे मुंहिंजे मरण खां पोइ पुट खे पैसा यादि हूंदा मुझे मरण खां पोइ मुझे बच्चे के वर्षो याद ज़मीन याद पर मुझे न्याणीअ खे मूंखे यकीन आहे यादि हूंदुमि त मां अबो यादि हूंदुमि ते मां ॾिठो आहे पुट पोयों ख़तमा बि कोन ॾींदा आहिनि न्याणियूं क़ुरान पाक पढ़णा हूंदियूं आहिनि त पोइ वेही करे सुबुह जे निमाज़ खां पोइ यासीन पढ़ी उहे अल्लाह मुंहिंजे यासीन जो सवाबु मुंहिंजे मिस्कीन अबे खे ॾे ओ अल्लाह इन यासीन जो सवाबु मुंहिंजे अबे खे दी पुट त यासीन पढ़ण जे लाइ तयारु न आहे कुल पढ़ण जे लाइ तयारु न आहे पर न्याणी रोज़ अबे ॾे ख़तमनि जा सवाब पई मोकिले
अल्लाहु अकबर हे भी तव्हां तजुर्बो कयो हूंदो पुट जेकॾहिं शहर में आ बाज़ार में आ को चवेसि तुंहिंजे अबे खे पोयों तकलीफ़ अची वई आहे पर पंहिंजे मर्ज़ीअ ते मोटंदो अक्सर पंहिंजे मर्ज़ीअ ते मोटंदो पर जेकॾहिं न्याणियुनि खे ख़बर पई त अबे खे तकलीफ़ थी आहे न्याणियुनि खे ख़बर पई त मड़ खे तकलीफ़ थी आहे वीचारियुनि खे चोपल बि हथ कोन ईंदी छाजी मानी छाजी पाणी न पाणीअ जी गिणती न मानीअ जी गिणती वीचारियूं पहिरियों घर अबे अम्मा जे दर ते पहुचंदियूं तुझे न्याणियुनि खे एॾो अबो अम्मा प्यारो आहे उन पीउ माउ खे न्याणी प्यारियूं न आहिनि असां त ईअं चवंदा आहियूं न्याणियूं असांजे हाव ते ॿारनि न्याणियूं ॿार न थई न्याणियूं ॿार न थई न्याणी रहमत थी न्याणी बरकत थी मां कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियां अल्लाह ॼाणे तो हे सीनो राज़नि सां भरे पियो आहे हे सीनो राज़नि सां भरियो पियो आहे कहिड़े ॻोठ जा कहिड़े ज़ात जा कहिड़े शहर जा मिसाल ॾियां अल्लाहु अकबर मां न्याणीअ जे रहमत जो हिकिड़ो मिसाल ॾींदो आहे न्याणी वीचारी केॾी शफ़ीक आहे अबे अम्मा जे मथां न्याणी कीअं साहु ॾींदी आहे यार तवज्जो त कर मां मिसाल ॿुधायूं वञा ख़बर न आहे वरी मुलाक़ात थिए अलाए कोन थिए असांजे इलाइक़े में वीचारो मिस्कीन ग़रीब आहे पंहिंजो घर कोन्हे कॾहिं कंहिं भाउ जे दर ते कॾहिं कंहिं भाउ जे दर ते रहे थो कॾहिं कंहिं सौट जे दर ते जेकॾहिं भाउ जे दर ते रहे पोइ त थोरी ॻाल्हि जे करे ख़बर तॾहिं बि पए सामान उछलाए पोइ ॾेसि ग़रीब वीचारो थोरी ॻाल्हि थिए त सामान उछलाइजंदो वरी वीचारो उतां सामान खणे वरी को चवे यार मूं वटि वेह ये उनजी न्याणी अल्लाहु अकबर अबो सामान भी खणे पियो रोए भी पियो अम्मा सामान भी बधे पई सुडका भी भरे पई न्याणी ॾिसे थी हर जाइ तो अबो सामान तो खणे तो रोई तो निकिरे अम्मा सामान बधंदी आहे त रोई निकिरंदी आहे रोई करे पंहिंजे अबे खे चवे थियो मुंहिंजा अबा मां तुंहिंजे रोअण खे नथी बर्दाश्त करे सघां अम्मा खे चवे थी ओ मुंहिंजी जीजल मां तुंहिंजा सुडका मूंखां बर्दाश्त न थींदा ओ मुंहिंजा अबा परावन दरनि ते केसणी धिका थाबा खाईंदे परावन दरनि जा केसणी ठोकर पियो खाईंदे अब्बा तोखे ॿी का ताक़त बि कोन्हे ज़मीन बि कोन्हे जो विकिणी करे पंहिंजो झुगड़ो ठाहे अम्मा खे सोन बि कोन्हे जो खपाए करे पंहिंजो कमरो ठाहे न को मेया न को गऊं अब्बा काॾो ठाहींदे न्याणी थी चवे ज़बा तुंहिंजे करे मां कुर्बानी ॾियण जे लाइ तयार आहियां धीअ कहिड़ी कुर्बानी ॾींदी नज़र कजाए न्याणी छा थी चवे थी अब्बा देस ते परदेस ते खपाए त बि मां तयार आहियां परदेस ते खपाए तॾहिं बि मां तयार आहियां मुंहिंजी जान तुंहिंजे लाइ हाज़िर आहे जेके मूंखां ॿ टे पिया मिलनि तूं भले झुगो ठाहे पंहिंजे अंगणे पंहिंजे घर में त सामान रख मूंखे जाते खपाईंदे पंहिंजनि में परावन में मां दुख सुख सही वेंदमि पर तुंहिंजा सुडका मूंखां बर्दाश्त है तुझो तकलीफ़ा मूंखां बर्दाश्त न थियूं अथनि जातो सामान खणंदो रोई निकिरंदो इहा न्याणी थींदी थी या न्याणी थींदी थी अल्लाहु अकबर कुझु वक़्तु थियो आहे मूं वटि हिकिड़ो फ़ैसिलो आयो फैसले कराइण वारा केर हा पोड़ो अबो आहे ॿिए पासे ॾों चार पुट अल्लाह हिकिड़े पासे ॾों पोड़ो अबो वीचारे खे टिबीअ जी बि बीमारी आहे शुगर बि आहे कमज़ोरी बि आहे ॿिए पासे ॾों चार जवान पुट जॾहिं वेठा मां पुछा कई मान बाबा केरु बयान शुरू कंदो पुट तो पीउ ॾे इशारो करे चवे मोल साहब हिन कुराड़े खां पुछा कर त हिनखे कहिड़ा सूर ॾिना आहिनि केरु थो चवे
पुट तो चवे इशारो करे बाबा को न चेन कुराड़े को पुछा कर असां के केड़ा सूर दिना मुखे हुन जो लहजो हुन जो इशारो ॾाढी कावड़ गुस्सो आयो पर तॾो हो पंहिंजो मां पोड़े के जम बाबा भला हो नथा ॿुधाइण त तूं ॻाल्हि शुरू कर जीअं जो चयो मांस पोड़े खां सदका निकिरी विया अपो रोअण में शुरू थी वियो अपो जीअं जो सदका पोइ भरे पुट छा चयुसि ये ड्रामा न कर ये ठगियूं न कर जेका ॻाल्हि थई उहा ॻाल्हि कर इते मां छंडणी मां बेहया व बेशरम अबे जे गोड़न ते तरस तो नथो अचे पर चवे तो ड्रामा न कर अल्लाह अकबर मां दुनिया जा मिसाल पो ॾियां त दुनिया काथे पहुची चुकी आहे अशी डारिया वारो अबो रो भी पो ॻाल्हि भी करे पियो डारिया मां वेचारे के गोड़ा हेठ पाकरन अल्लाह अकबर मां दिल ते पत्थर रखी करे उन जो आवाज़ ॿुधो चवे पो मौलवी साहब मां कहिड़ा कहिड़ा इन्हनि जा सूर ॿुधायां मां हिननि पुटनि जे करे पंहिंजा भाइर भी छॾिया पंहिंजूं भेनरूं भी छॾियूं पंहिंजा चाचा भी छॾिया पंहिंजा मामा भी छॾिया हिननि पुटनि खे न छॾियुमि अलाए कीअं मां मज़दूरियूं कयूं महिनतूं कयूं ज़मीन भी ठाहे ॾिनी थी मान घर भी ठाहे ॾिनो थी मां चवे थो मौलवी साहब ॿियूं ज़्यादतूं त नथो ॿुधायां पर हिननि पुटनि जी हिकिड़ी ताज़ी ज़्यादती तो ॿुधायां मां चयो ॿुधा इएं जो वरी चए त हमरा सुॾकनि में शुरू थियो चवे थो कुझु ॾींहं थिया रात जे टेम ते अध रात जे टेम ते मां सुतो पियो ये चारई पुट मुंहिंजे खट जे पाए खे वठी करे मां तो चवां त काॾे दादराज जे टेम ते मुंहिंजी खट खयूं वञो मूंखे चवण लॻा चुप करे वेह जो ख़बर पवंदी त कीअं बचन सां उचाइबो आहे दादराज जे टेम ते मुंहिंजी खट खणी करे दर जे ॿाहिरों उछलाए आया चारई पुट मुंहिंजे खट जे पाए खां वठी करे मां रोआन पो पर हे मुंहिंजा जवान पुट टहक ॾियनि पिया अल्लाह अल्लाह अध रात जे टेम ते अशी डारी वारो अबो रोआं पो पर हे टहक पाए ओ नौजवानो मां हे जुमलो चयूं थो वञा अबे अम्मा खे न रोआरजो अबे अम्मा खे न रोआरजो अबे अम्मा जी दार सवारो जल्दी कबूल कंदो अर्श वारे वट अशी डाड़ीअ वारा घोड़ा अशी डाड़ीअ वारे जा घोड़ा जल्दी अघाम जी वेंदा थी अशे मथे वारी अम्मा जा घोड़ा जल्दी अघाम जी वेंदा यार काथे दाऊं मिलियो जो पुटन पंहिंजे पीउ खे गिरेबान खां वठी करे मार ॾिनी काथे पुटन पंहिंजे पोड़ी अमड़ खे चोटीअ खां वठी करे लठियो अबो गिरेबान पकड़ण जी शइ आहे अम्मा चोटी पटण जी शइ आहे अल्लाह अकबर ओ मुसलमानो अल्लाह जा अज़ाब न ईंदा त ॿियो छा थींदो रब करीम नाराज़ न थींदो त ॿियो छा थींदो अल्लाह अकबर चए थो अध रात जे टेम ते हे जो मुंहिंजी खट ॿाहिरो छिलाए आया साम्हूं दरवाज़ो खुलियो पियो आहे खटनि ते वेही करे हे वरी पंहिंजे पुटनि सां पिया टहक ॾियनि मां अबो दर जे ॿाहिरों घिटीअ में रोआं थो हे घर में टहक था अल्लाह शलबाज करे रब करीम शल रहम करे चवे थो न्याणियूं बि मुंहिंजूं भर में ॾिनल हुयूं हिननि जे करे मां न्याणियुनि खे ॾियण वठण बि छॾे वियो में छो त ज़ालिम पुट मूंसां विढ़नि पिया न्याणियुनि खे ख़बर पई त अबे खे असांजा ॿार घिटीअ में उछलाया चए थो मां जो ॾिहारियो न्याणियूं डुकंदियूं आहियूं न्याणियुनि खे पेरनि में चोपल बि कोन हुई अब्बा कंदियूं आहियूं पार कढंदियूं आहियूं रोअंदियूं आहियूं चए थो मां खट ते वेठो रोआं थो दराज जो टई मां न्याणियूं जो पयूं
मुझी डारिया के पी चुमियो जन मुंडे हथन के पयू चुमियो जन ओ अब्बा गलती न कर पुटो चलाया थी जन असां भी तुझा पुटऊं अब्बा जेकॾहिं तूं पाण फेरो बंदि कयो इन्हनि ज़ालिमनि जे ज़ुल्मनि जे करे त ख़ैर इन वटि जॻह न थी असांजा घर तुंहिंजा पंहिंजा घर थी जे मां न्याणियुनि जे दर ते रहंदो आहियां उहे मुंहिंजूं दवाऊं बि कराईंदियूं आहिनि दवा जा ख़र्च बि ॾींदियूं आहिनि लटो कपिड़ो बि मुंहिंजो न्याणियुनि ते आहे मुझे न्याणियुनि मुझे पुटनि खे चई छॾियो आहे त अबो मरी वञे तव्हांजो वास्तो ख़तमु आहे दफ़न बि असां कंदासीं कफ़न बि असां ॾींदासीं अबे जी ख़ैरात बि असां कंदासीं जेकॾहिं अबे जे मथां असांजो ख़ैरु असांजो पैसो ख़र्च थियो त इन खां वधीक ॿियो असांजे लाइ कहिड़ो ख़ैरु ओ मुसलमान ओ न्याणी रहमत तव न्याणी बरकत तव आत्मा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिसाल ॿुधायूं वञा त महबूब सैया खे बि केजूं न्याणियूं प्यारियूं हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी न्याणी आहे जंहिंजो नालो बीबी ज़ैनब आहे बीबी ज़ैनब जो मुड़ुसु आहे जंहिंजो नालो अबुल आस आहे अबुल आस अञा मुसलमान न थियो आहे अबुल आस अञा मुसलमान जंगे बदर वारे टाइम ते अबुल आस गिरफ्तार थियो साहबे किराम सां महबूब मुस्तफा करीम से मशवरो कयो साहबा फैसलो कनि था से असांजो मशवरो है बाक़ी वधीक जेको तव्हां फैसलो कयो साहबियो कहिड़ो मशवरो आहे कहिड़ो फ़ैसिलो आहे साईं इस्लाम अञा नओं आहे इस्लाम में इस्लाम खे पैसे असले जी ज़रूरत आहे छो त जिहाद में कमु ईंदो साईं जेके कैदी थी आया आहिनि ऐलान कयो हर को पंहिंजे पंहिंजे कैदीअ जे लिहाज़ सां रक़म ॾींदो वञे कैदी वठंदो वञे सही असां त विढ़ण आया इस्लाम के लिहाज सां एडी ताकत ना है हर को पैसा ॾींदो वञे पोइ जेके पैसा मिलनि वरी तलवारूं ख़रीद कंदासीं तीर ख़रीद कंदासीं ढाला ख़रीद कंदासीं इन्हनि काफ़रनि सां मुक़ाबिलो कंदासीं भले मिस्कीन ऐं ग़रीब ऐं उन्हनि क़ैदिन में मिठड़े मोहम्मद करीम जो न्याणो अबुल आस बि आहे ॻाल्हि ॿुधण जहिड़ी थी ज़ेन सां हंदाण जहिड़ी थी दिल में विहान जहिड़ी थी अल्लाहु अकबर मिठे मोहम्मद करीम जे न्याणीअ जे घर जी हीअ पोजीशन आहे साईं जी वॾे में वॾी न्याणी आहे कॾहिं कॾहिं अबुल आस महबूब मुस्तफा करीम जे न्याणीअ खे मारा बि ॾींदो हो काफ़रनि जे पासे न वञ ॿार जो कुझु थिए त उहो कसरा न्याणीअ मां कढे साईं पंहिंजे न्याणीअ खे भाकुर पाए फरमाईंदा हा पुट दीन जे करे तकलीफ़ आईंदई मां मोहम्मद जे करे ये सब कुछ सहजाए रब साईं तोखे वरी जन्नत में मर्तबा ॾींदो साईं फरमाईंदा हा मुंहिंजी भली न्याणी ज़ैनब मुसीबत फिया जंहिं मुंहिंजे ज़ैनब खे मां मोहम्मद करीम जे करे ॾाढियूं तकलीफ़ां आयूं आहिनि अॼु महबूब मुस्तफा करीम जे न्याणीअ जे घर जी हीअ पोज़ीशन आहे अल्लाहु अकबर बीबी ज़ैनब पंहिंजे घर में जो निहारियो खाइण जे लाइ काई शइ न आहे पीअण जे लाइ काई शइ न आहे पैसा कान अचनि जो पंहिंजे मुड़ुस ब्लाउस खे आज़ाद कराए उन टाइम ते बीबी ज़ैनब खे जेको महबूब साईं शादीअ में पंहिंजे हथरनि सां हार ॾिनो अल्लाहु तव्हां अब्बा वेठा हो तव्हांखे इन शइ जो तजुर्बो हूंदो त न्याणीअ खे अबो जेको पंहिंजे हथरनि सां सामान ॾींदो आहे न उहो आख़िरी घड़ीअ ताईं न्याणी संभाले रखंदी आहे हे मूंखे अबे ॾिनो हे मूंखे अबे ॾिनो हे मुंहिंजे अमड़ हथ सां ठाहियो हे मुंहिंजे अमड़ हथ सां ठाहियो छो ओ उन में अबे खे अबे जी यादगिरी ईंदी अथसि अमड़ जी यादगिरी ईंदी अथसि अल्लाहु अकबर जियां जो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आलिया में बीबी ज़ैनब साण पंहिंजी न्याणीअ बीबी उमामा खे अबे जो ॾिनल हार हथ में ॾिनो आहे
बीबी ज़ैनब चयो मामा जी अम्मा जी वन हार खणी वन मुझे अबे मोहम्मद के ॾई आ। अल्लाह गाल बुधण जहिड़ी थी वॾा तवज्जो कयो गाल पूरी थींदी त समझ में ईंदी। ओ मुझी न्याणियूं मामा जी मुझी अम्मी हे हारो खणी करे मुझे बाबे मोहम्मद करीम के वनी दे ऐं चओ असांजे घर में भी काई शइ कोन हुई पैसो हुजे हां त मां अबे के छॾण जे लाइ खणी अचां ॿियो कुझु बि कोन हो हे हारो खणी आई आहियां। ओ मुंहिंजा बाबा हे हार रख मूंखे अबुल आस मोटाए ॾे। बाबा अम्मा चयो त हे हार वठ मूंखे अबुल आस मोटाए ॾे। जॾहिं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आलिया में नंढड़ी बीबी उमामा पातिया बीबी उमामा जे हथ में मिठे मोहम्मद जो ॾिनल हार साईं जे खिदमत आलिया में जीअं जो बीबी उमामा पातिया बीबी उमामा के वो हार साईं जी नज़र जीअं जो हार ते पवंदी वई संजे अखियुनि मां लुड़क मुबारक वही आया। ओ बीबी खदीजा वारो दौर याद आयो मिठड़े मोहम्मद करीम के पंहिंजे न्याणीअ जी गुरबत वारियो समझन था त मुझे न्याणीअ जे घर में पैसो कोन्हे जेकॾहिं पैसो हुजे हा त पैसो मोकिलियां जेकॾहिं मुझे न्याणीअ वटि बि का ताक़त हुजे उहा शइ मोकिलियां चइबो त मजबूर थी करे मुझे न्याणीअ मुझे उहो हार मोकिलियो आहे जेको मां मोहम्मद पंहिंजे न्याणीअ खे हथड़नि सां ॾिनो आहे। बीबी उमामा पंहिंजे ॾोटड़ीअ खे आका साईं पंहिंजे झोल मुबारक में विहारियो आहे हार महबूब जे हथड़नि में आ साईं जे नबूवत वारा नेणनि मां लुड़क मुबारक वहनि पिया मींहुं मुबारक उठ में पियो साहबा ॾिसनि था त माजरा छा आहे हक़ीक़त छा आहे साईं जे हथड़नि में हार आहे साईं जे झोल मुबारक में साईं जी ॾोटड़ी उमामा आया जंहिंजो अबुल आस गिरफ़्तार आहे। साहबा अर्ज़ु कनि था कि भला हक़ीक़त छा आहे तव्हां छाजे करे थारो साईं कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे रुआरे रही आहे। साहबा चवनि था साईं तव्हांजो रोअण असांखां बर्दाश्त नथो थिए फरमाइनि था ओ मुंहिंजा साहिबियो इजाज़त हुजे त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। साहिबियो मां मोहम्मद ज़ोर नथो भरियां मां मोहम्मद हुकुम नथो कयां छो त हिकिड़ो फ़ैसिलो थियल आहे। साहबा चवनि था साईं तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते साईं कहिड़ी हक़ीक़त आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहिबियो हे वो हार आहे जेको मां पंहिंजे न्याणीअ ज़ैनब खे पंहिंजे हथड़नि सां ॾिनो हो अॼु न मुंहिंजे न्याणीअ जो भाती मां मोहम्मद वटि कए थो इहा नंढड़ी न्याणी उमामा आई आहे जेका चवे थी अब्बा हे हार रख मूंखे पंहिंजो अबू मोटाए ॾे। अबुल आस असांजो मुखालिफ़ आहे काफ़रनि जे पासे ॾांहुं गिरफ़्तार थी आयो आहे पर इन नंढड़ीअ जे इन्हनि लफ़्ज़नि इन न्याणीअ जे मोकिलियल हार मां मोहम्मद खे झोरे विधो आहे। मां मोहम्मद जी दिलि सदमे में वड़जी वई आहे जेकॾहिं इजाज़त ॾियो हार भी मोटाए ॾियांसि इन न्याणीअ खे अबू भी मोटाए ॾियांसि। ओ मुंहिंजा साहिबियो मां मोहम्मद ज़ोर नथो भरियां छो त रहमत ई रहमत लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। साहिबियो मां
उन न्याणीअ जे करे पंहिंजे न्याणे खे बि माफ़ करण जे लाइ तयारु। नंढड़ी उमेद खणी आई आहे मुॾे, इहो हार खणी आई आहे जीअं तव्हां चओ। साहबा चवनि था क़िबला हे त कुझु बि कोन्हे, असां त तो मुहम्मद ते बच्चा ॿार जानियूं घोड़ण जे लाइ तयारु। हे त कुझु बि कोन्हे। साईं तव्हां न्याणीअ खे हार बि मोटाए ॾियो, साईं तव्हां न्याणीअ खे हार बि मोटाए ॾियो, तव्हां न्याणीअ खे पंहिंजो अबो बि ॾियो। इन जे करे तव्हांजी न्याणी ज़ैनब ख़ुशि थींदी, तव्हांजी न्याणी ख़ुशि, तूं मुहम्मद मिठड़ो ख़ुशि। फरमाए साहबियो मां मुहम्मद जी दिलि ठारे छॾे, मां सभु कुझु पंहिंजे न्याणीअ जे करे पोइ कयां। पोइ बीबी ज़ैनब चयो अबुल आस खे, अबुल आस तूं मुंहिंजे अबे सां केॾियूं बेवफ़ायूं कयूं, पर मुंहिंजो मिठड़ो मुहम्मद तोसां वरी बि वफ़ा थो करे, मुंहिंजे अबे सां मुक़ाबिला थो करे, जंगियूं थो करे, पर मुंहिंजो अबो मुहम्मद तोसां लेखा। सिंधीअ में बि चइबो आहे जाते वार विछाइबा थी, ताते लेखा न कबा थी। जाते वार विछाइबा न ताते लेखा। मूंखे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यार सोने अबू बकर सिद्दीक जे न्याणीअ जी ॻाल्हि यादि अची वई आहे। अल्लाहु अकबर जो यार न्याणीअ जो ज़िक्र हलियो आहे त मुंहिंजी दिलि थी चवे मां बि न्याणीअ जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयूं वञा। अल्लाहु अकबर। मन कंहिं कटियल दिलि वारे अबे जे दिलि में न्याणीअ जो रहम अची वञे। असां त न्याणियुनि खे कहर था सम्झूं, ज़हर था सम्झूं, ज़ुल्म था सम्झूं, रब जो नाराज़ था सम्झूं। न, न्याणी रहम। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम ते हिजरत करे विया, राह जे टाइम ते निकिता, ॿियो गॾु केरु अबू बकर सिद्दीक़ केरु अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु गॾु। अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणीअ बीबी अस्मा ते ड्यूटी लॻाई आहे। अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणीअ बीबी अस्मा खे चयो, ओ मुंहिंजी न्याणी अस्मा तुंहिंजे मथां ड्यूटी आया, मां बे अबू बकर आका मिठे मोहम्मद करीम जे लाइ मानी तयार करे गार में पहुचाए जाए। अरे अबू बकर सिद्दीक़ चवे तो पुत्र अस्मा जी बाबा ते तुझे मथों ड्यूटी आया त तू मानड़ी पचाए ताज़ी ताज़ी असां के गारे सौर ते पहुचाए जाए। तो खां तो मां पुछा कयां जेके नौजवान वींदा थी गारे सौर ते नौजवान वींदा न सायूं पटींदा वींदा। गारे सौर ते नौजवान वींदा न सायूं पटींदा वींदा न, फ्रूट भी गॾु, जूस बोतलां भी गॾु। पोइ पचंदा आहिनि। अबू बकर साईं जी न्याणी आहे जेका मानी तयार करे हिक साईअ में अबे वटि पहुचे थी, मथां लेट नथी वञे अबे खे। हाय हाय अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हे मंज़र मां आखिरी ॻाल्हि बयान करे दुआ थो घुरां। साईं जन भी मौजूद न, साईं जन भी अची विया आहिनि। अल्लाहु अकबर। अबू जहल जीअं जो अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते पहुतो, अबू जहल दरवाज़ो खड़कायो, बीबी अस्मा निकिरी आई। अस्मा काॾे वियो तुंहिंजो पीउ? ॿियो केरु गॾु से? रोब को करेसि। बीबी अस्मा जो अबू जहल मां नंढड़ी आं, मां न्याणी ॾिसी करे तूं दहमान तो करे, रोब तो करे त नंढड़ी आ, तूं पाण खे पहलवान तो सॾाए। जे मुंहिंजे जिस्म में अबू बकर जो खून शामिल थी, मुंहिंजे जिस्म में अबू बकर जो खून शामिल आहे। ख़बर भी आहे पर ॿुधाईंदी न। हाँ गैरतमंद अबे जी न्याणी हुई, का मामूली ॻाल्हि न।
अबू जेल मुखे खबर भी आ पर को भी न बुधाईंदी माए। अबू जेल के कावड़ाई त केर थी दिया मुखे जवाब ॾियण वारी। अबू जेल ज़ालिम न्याय के जिए जो बीबी अस्मा के चंबो वाए कढियो हेठो पत्थर पत्थर ते जिए जो क्रिया चप चीर वियो डंद भजी पियो नक भी चीर जियो चंबो जो लगो सजो मुंह भी कारो थियो कन भी चीर जियो कन में जेको वालो पातला नक में जेका फुल्ली पातला कन मुंह भी रत भी वए नक मुंह भी रत भी वए वात मुंह भी रत भी वए चप चीर जी पियो डंद भजी पियो। जल्दी एड़ी सूरत हाल में घर में आई को तगड़ो सारे करे फट ते रखी करे पट्टी बदल का बाद में मथो पोती पाते धक जी गलती कोने पर गलती आपे दे मानी पहुंचाइणी अल्लाह रतो वहती जख्मी सजो मुंह सुजो पियो मां सदको वञा अबू बकर सिद्दीक तुझे खानदान जे कुर्बानीअ तां अहिड़े हाल में घर में कंहिंखे बि नथी ॿुधाए। अल्लाह अकबर जीअं जो मानी पचाए करे गारे सौर ते अबू बकर सिद्दीक वटि पहुती महबूब सही जी नज़र बीबी अस्मा जे चेहरे में आ पुट अस्मा ओ पुट अस्मा ओ पुट अस्मा हे तुझो हाल छो छाजे करे मुंह बंद कयो थी छड़ो अखियूं ज़ार कयूं थी बीबी अस्मा कुछ भी जवाब को न पई दे पुट ॻाल्हाए नथी। आका फरमा अबू बकर जी आका तू पंहिंजे धीअ को पुछा कर जो असां को भी मुंह ढके आई है। हज़रत अबू बकर सिद्दीक पुछा कयो न्याणी हकीकत शाए आका तो को पुछा था कन पर तू बुधाई नथी उन टेम ते बीबी अस्मा थी चवे बाबा ज़बान सां बुधाया या खोले मुंह ॾेखारिया अल्लाह अकबर जडे बीबी अस्मा पंहिंजे मुंह तो पोती लाथी जीअं जो बीबी अस्मा पंहिंजे वात तो पट्टी खोली साईं ॾिठो नक मां भी रत पई वहे ॾिठऊं त चप भी चीरियो पियो मथे करे जो चप जो ॾिठो त डंदरो भी भगो पियो हे सॼो पासो मुंहं जो कारो लॻो पियो हीअ नंढड़ी अबू जेल हेॾो शख्स पुछा क्यों पुट हे तुसां कंहिं नाप कयो हे सॼो मुंह जख्मी हेड़ी हालत में पुट तू बे कंहिंखे मोकिले मानीअ जे लाइ तू पाण आई आका जेकॾहिं मां बे कंहिंखे मोकिलियां पर मूंखे तसली तेसि ताईं न अचे त अलाए मुंहिंजे अबे मानी खाधी अलाए न खाधी अलाए मुंहिंजे आका मानी खाधी अलाए न खाधी हाणे अखियुनि सां तकलीफ़ आई अखियुनि सां ॾिठमि अबो बि खाए थो मुंहिंजो आका मोहम्मद बि खाए थो हाणे मूंखे सॼी राति सुकून जी निंड त ईंदी। अस्मा बुधा भला तोसां हे कहीं ना को कयो साईं अबू जेल तव्हां खां बाद में आयो हो अबू जेल ॾाढो ॾेखारियो चयो मां अबू जेल मां अबू बकर सिद्दीक जी न्याणियां टुकर टुकर थी सघां थी पर न को बाबे जी ॻाल्हि ॿुधाईंदी मां न को आका जी ख़बर ॾींदी मां से उन खां पोइ उन मूंखे चंबो भरे वाहे कढियो एठो पत्थरो मां पत्थर ते क्रीप में चप चीर जियो डंद भजी पियो नक चीर जियो कन मां वाली निकरी आई सॼो मुंह जख्मी उन अबू जेल कयो मुंहिंजे मथो ड्यूटी ही अबे वटि आका वटि मानी पहुचाया जीअं जो महबूब साईं ॾिठो आका जे नबूअत वारनि नेरनि मुबारकनि मां लुड़क मुबारक वही आया हथड़ा मथे खजी विया आका साईं खुदा के अर्ज़ कयो ओ मुंहिंजा अल्लाह अबू बकर जे बच्चन जी कुर्बानी ॾिसे थो अल्लाह अबू बकर पान भी कुर्बान थी पंहिंजा बचड़ा भी कुर्बान कया थई आका रोई दुआ तगलो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे अबू बकर के क़यामत में उहो जन्नत में मक़ाम ॾिजांइ जेको मां मोहम्मद खे ॾींदे
मुझे अबू बकर के जन्नत में वो मकाम ॾिजांइ जेको मां मुहम्मद के ॾींदे। रब फरमाया या मुहम्मद कद कबिल तो महबूब जेके लफ्ज़ चई मां रब कबूल कया। सोने अबू बकर के ॾिसी करे फरमाइनि था अबू बकर हेॾो बीबी अस्मा ज़ख्मी आ हेॾो यार अबू बकर आ। अबू बकर तू तो यार अहिड़ा थोरा कया आहिनि जेको मां मुहम्मद लाहे ही नथो सघां। ज़ख्मी न्याणी आ पोइ बि चवे थी अबे वटि मानी पहुचाए छा। वाइदो कयो इन्हनि परदेसियाणियुनि सां मुहबत कंदासीं, इन्हनि मुसाफ़िरनि सां मुहबत कंदासीं, इन्हनि जे अचण सां मुंहुं न गुंजाईंदासीं। अल्लाह से समूरनि खे तव्हां सां समूरनि खे न्याणियुनि सां सची मुहबत नसीब फरमाए। हशी ॾाड़ीअ वारो पंहिंजे हयाती में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾिनी वञो पोयों पुट नथा ॾियनि। हशी ॾाड़ीअ वारो पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾिनी वञो पुट नथा ॾियनि। भाइरो मां अव्हां खे अर्ज़ु रखां थो अबे न ॾिनो आहे त तव्हां भाइरनि ते लाज़िम आहे भेनरुनि जो हिसो न खाओ। अल्लाह साईं जेको मुखों चवरायो मूंखे बि हुनजे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब पाक अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह।